हलो सच दे खबर मखणी के बारन सुजवाने वठी वनाई नन्ना एडे नाच जाए याने या इते खुश आ तू केड़ा उनके सुख दिना 2-3 साल नालो ही न वटे न जो या दिल जाए करनी ठीक आ ए घर वाली जी फोन ऑफिस ते भी नथी छडे। हेलो अरे तू काथे आई? जाने मां तो ऑफिस ते आहियां, खैर ता आहे न? हाँ हाँ खैर आ। हुन पाड़े वारी महीना लेके सां भजी वई। हूँ सोचो तां का पुछा क्या। बस चल तू पांचो कम कर। हलड़े हल शी जा पुट सचो आ बा स्कूल में उस्ताद भी सही चवंदो छा चवंदो आहे के जानवर जो पुट। अरे जेको मुखो 1000 वतो जल्दी दे। मां तो के सवाल कयां तो जेकॾहिं जवाब ॾे मां हित जो हित तो के 2000 ॾींदुसि न त तुंहिंजो 1000 छुटो। तू सवाल कर। उहा कहिड़ी लेट्रिन आहे कहिड़ी टाइम काथे कहिड़ी टाइम काथे कहिड़ी टाइम काथे आहे लेट्रिन? हा हा लेट्रिन आहे। मुखे नथो जे तू बुधाए। रेल वारी लेट्रिन। अरे मीरू वाले दी शादी दी दावत आई है। दिल सू पीछे अड़ी मैं ट्राई जोड़े घिन सही। इतले क्या करे सी? इकड़ा शमा में दीते पैसा, इकड़ा लावे ते पैसा, इकड़ा मैं पार्टी ते पैसा। ओए अब्बा केड़ा वडा सुख है शादी च। ओ तुला चाल दी थुले माण्हू जी कहिड़ी ज़िंदगी अहिड़ी ज़िंदगी को मौत भलो। मारे कहीं ट्राले जे हेठों दे बिजली में हथ दे। कल 4 मंजिल तो टपो ॾिनो आहे 3 माण्हू हेठो अची विया उहे मरी विया मां बची वियुमि। उतो ही बची वे। हा भागना भी चङनि जी ज़रूरत आहे। कीअं चङनि जी ज़रूरत आहे? हाणे चांहि में ज़ार विझी पियां पियो उहा तूं पी वे। अरे तुसा को पता है मैं इतनी गरम चाय पीना को पे घात ते फूका नहीं देंदा इवे पी वेना। हावड़े हाव मैं इतनी गरम पींदा देगड़ी च पक वेंदी है ना मैं बड़कती बड़कती देगड़ी मुंह ते चढ़ेंदा। तुसा दुए परे थो मैं वात ज खीर घट खंड घट पत्ती घट बाद तू बाय ते पिसे पी वेंदा। अरे ज़ाल जी फोन। हेलो अरे काथे आ? तो जे दिल में आ मुंहिंजा मक्खण माखी मिश्री खंड शरबत गुड़ खीर ये सब शयूं खुटला दी वचू अच। अब्बो पसंद जी शादी। आओ अब्बा। छा है छोरा? हकू होटल वारो आहे ना? हाँ हाँ। वो चाहे पर 100 रुपए वठ मुखे अब्बा अब्बा चओ। पो तोखे त ख़बर आ मां वडो घेरती आ। हां त घेरती आई वनी 200 ते गाल ठई। ये हसी जिंदगी गुजरी वही इदाई मथों जो यार न आयो। वाह छा त बहु दर्दीलो आवाज थई। मेहरबानी भाऊ। वो पिने त वडो कमाईंदे। पोपट खान कल काडे वई? वो यार मां जंगल में वई शी मुझे पोया पोया मां शी जे अॻियां अॻियां वन पो शी तिरकी पई पो वरी तिरकी पई शी पोया पोया मां अॻियां अॻियां। वन लाला तू वडो दिलेर आहे ते मां जात भूख निकरी वञा। वो माड़ा बाकी शी छा ते तिरके पई। मुखे लगे तो ता गरीब आयो। मिस्किन गरीब हो असा के चौपल ही ना है न बेकी चौ। केतरा गरीब आयो ता? अब असा के कुत्ते पालण जी वसियत कोडे का। पो पाड़े में चोर वगैरह अचन पो उनी जी चोर घर में गिरया मां जे मुड़स भौंकी करे भजाया। अगे रिश्ता किया थी ना माइट विंदा घोट जा माइट पी मां पो छोकरी वारन सां वञी ॻाल्हाईंदा पो ॻाल्हियूं तय थींदियूं। हाणे त सही सभु कम व्हाट्सएप ते। व्हाट्सएप इश्तिहार भी व्हाट्सएप दावत नामो व्हाट्सएप दावत व्हाट्सएप रिश्तो। हलो यो 2 किलो चांवर त तोर जाए छोकरो अचई थो। अब चांवर ना है न 2 किलो खंड दी जाए थी उहा भी ना है। गया जो दबो भला उहो ई कुटल आ। ताला अथई? हा हा उहे आहिनि। टाइम सां दुकान बंद करे ॾेई छॾ। ब्रेकिंग न्यूज़ आई आहे असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं क्रीम आहिनि 1 महांगा थींदा अॻे महीने जी 20 तारीख़ ते। जेको भाउ भेण इस्तेमालु करे थो उहो पंहिंजो हाणे सां वठी स्टॉक करे रखनि। भॼ कर कैमरा ॾे खतरे वारी ख़बर आहे मता करो भितर लॻनि।